नादरीन, रेडियो में माहीगीर समाजी संगत तरफा 21 नवंबर के हवाले से माहीगीर जो आलमी दिहाड़ो मल्हायो वियो है। हिते तमाम वॾी तइदाद में माहीगीर औरतूं मर्द गॾु थिया आहिनि, ॿार गॾु थिया आहिनि, गीतनि सां झुमरियूं पाए उन्हनि माण्हुनि ख़ुशी जो इज़हार कयो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त 21 नवंबर के हवाले से कहिड़ा इश्यूज़ आहिनि जेके अञा ते हल न थी सघिया आहिनि। मल्हायो पियो वञे ऐं इहो हर साल मल्हायो वेंदो आहे, हर साल मल्हायो वेंदो आहे, पर इहे ज़ुल्म इहे ॾाढायूं ख़तम न आहिनि थींदा। माहीगीर त माहीगीर, पर माहीगीर औरत जेका उन ज़ुल्म जी इंतिहा आहे। हिन 21 नवंबर वारे ॾींहुं माहीगीरनि जे आलमी ॾींहं जे मल्हाइण सां बि उनजी तक़दीर न आहे बदिली। अॼु बि उहा औरत पोरियो कंदी आहे, उहा औरत दुख में आहे, तकलीफ़ में आहे, सेहत जे सहूलियत खां महरूम आहे। सुठो आहे तमामु। कंहिंजो 80 रहवासी आहियूं, 450 साल पुराणी असां सुयान त इहा माते आहे रेडी गोट माहीगीर जी आहे। पर मायूं जेके आहिनि सो तमामु वेचारियूं आहिनि। कंहिंजो अॻे माए खे तालीम कोन मिलंदी हुई, हेरे अलाह जो शुक्र आहे असीं माए खे चवंदा आहियूं त तव्हां बच्चे खे तालीम ॾियो त तव्हां पाण माहीगीर आगे निकिरूं। दुनिया सॼी माहीगीरी जो आलमी ॾींहुं मल्हाए रही आहे ऐं उन में जेको सो हिकिड़ी ॻाल्हि जी ख़ुशी आहे त सॼी दुनिया माहीगीरनि खे माहीगीरनि जी हौसला अफ़ज़ाई करे रही आहे। ऐं उते उते हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो दुख बि आहे त ख़ासि करे सिंध ऐं बलोचिस्तान जी जेकी माहीगीरी आहे उहो ॾींहों ॾींहुं ज़बो हालियुनि जो शिकार आहे। सो हुकूमत वक़्त खां इहा गुज़ारिश आहे त असांखे हिननि जेको पाणी आहे समुंड जी गंदलान जेकी वधाए पियो उनखे रिट्रीट करे समुंड जे अंदरि उछलाइनि ताकि असांजो बिज़नेस जेको आहे सो असांजो फ्यूचर जेको आहे सो सेफ थी सके। 21 नवंबर माहीगीरनि जो आलमी ॾींहुं आहे। इहो मल्हाए करे असीं पूरी दुनिया खे में इहो अहसासु पैदा करणु था चाहियूं त असीं माहीगीर जेके आहियूं समुंड जे सीनूं चीरे सॼी दुनिया जे लाइ ग़िज़ाई ज़रूरतूं पूरियूं था करियूं। पर उन जे बदिले में हिन समुंड जे खे एॾो गंदो पियो कयो वञे, दरियाए सिंध जे पाणी खे रोकियो पियो वञे ऐं ॿियुनि मुख़्तलिफ़ जो प्लास्टिक बैग्स वग़ैरह समुंड में फिटी कया पिया वञनि, जंहिंजे करे समुंड आलूदो थिए थो ऐं असीं माहीगीर जेके बेरोज़गार पिया थियूं, इको सिस्टम तबाह पियो थिए। हिन आलमी ॾींहं जे ते असीं पूरी दुनिया खे इहो मैसेज था ॾियूं त तव्हां समुंड खे साफ़ सुथरो रखो, समुंड में गंदो पाणी न उछलायो, प्लास्टिक बैग समुंड में न उछलायो, समुंड में दरियाए सिंध जो पाणी जेको आहे फितरी अंदाज़ में छॾियो जीअं समुंड ताज़ो रहे, तमिरे जा ॿेला आबाद रहनि। सामी मेमण, KTN न्यूज़, रेड़ी।